अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ख़बर जो सिलसिलो जारी आहे। ताज़ा तरीन अपडेट में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर यहाँ शामिल करियूं था सिजावल जे सलीम मलाह जी रिपोर्ट। ॻोठ सुमार मीराखोर जो रहवासी ॻोठाणो मोहम्मद ओस्मान मीराखोर पारां पंहिंजे पालियल कुते खे नामालूम माण्हुनि ते मुबीना ज़हर ॾेई मारण जो इल्ज़ाम हणी अहिड़ी शिकायत खणी बेलो थाणे ते पहुतो, जितां कुते जे मरी वञण जो लेटर वठी कुतो सूसकी में खणाए पोस्टमार्टम कराइण लाइ जानवरनि जी अस्पताल सिजावल पहुतो हो, जिते अस्पताल जे अमले पारां कुते जो पोस्टमार्टम पूर्ण कयो वियो। डॉक्टर अदीत पले जो चवणु आहे त असां कुते जो पोस्टमार्टम करे जज़वा कढी टंडे जाम मोकिलिया वेंदा, जितां रिपोर्ट अचण खां पोइ कुते जे मालिक खे अहिड़ी रिपोर्ट ॾिनी वेंदी। ओॾा कुते जे मालिक मोहम्मद ओस्मान जो चवणु आहे त मुंहिंजे आला नस्ल जे पालियल कुते खे नामालूम माण्हू ज़हर ॾेई मारियो आहे। मुंहिंजो पालियल कुतो इंतिहाई वफ़ादार रहियो, मूंखे घर भातियुनि जहिड़ो ई मिठो हो, जंहिंजे मरण ते मूंखे इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस थियो आहे। जंहिं बि इहा हरकत कई आहे मूंसां इंसाफ़ करे कुते खे ज़हर ॾींदड़ गिरफ़्तार कया वञनि।